बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये एक शेर आपकी नज़र करता हूँ जो मैंने अभी अभी बैठे हुए हैदराबाद की टीम का मोहब्बत प्यार देख के बनाया हुआ है। HRUF का एक काफ़िला चला है, इंसानी खिदमत का एक सिलसिला चला है। अरबाब की आवाज़ को दबाया नहीं जा सकता, अरबाब की आवाज़ को दबाया नहीं जा सकता, क्योंकि कुव्वत का एक हौसला चला है। भेट धणी फरमायो तो मूसी मारू वड़न, मूसी मारू वड़न लदियूं लोईअ में लाऊं। ही जेके असीं तव्हां गॾु थिया आहियूं, हिकिड़ी तस्वीर जीअं आहियूं, किथां किथां जो मञियो आहे, पूरे पाकिस्तान खां मोती दाणा गॾु थिया आहिनि। अॼु खां 300 साल भेटाई हुन जी निशानदी कई आहे त मूसी मारू वड़न लदियूं लोईअ में लाऊं, सोन बराबरि सगड़ा मूंखे ॿाहुनि ॿधाऊं, उमिरि कीअं आऊं सेण मटायां सोन ते। मेरे नहायती काबिल एहतराम हमारे मरकज़ी चेयरमैन साहब एडवोकेट इलाही बख्श मेतलो साहब, मेरे जिसको मैंने अपने तंजीम जीजा का लक़ब दे रखा है, हमारी जीजा आपा ज़ुबैदा गांगुरो साहिबा, हमारे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अब्दुल मजीद मेतलो साहब, हमारे चीफ सरदार नज़ीर हुसैन जामलो साहब, हमारे सीनियर नायब सदर शेख अब्दुल्ला कोस्तानी साहब, तालियां बजाए जो सरापा मोहब्बत है हमारे। और हमारा जुनून, हमारा जोश सलेमान अबड़ो साहब, साईं इम्तियाज़ खोखर साहब, मेरे भाई अदील मुस्तफ़ा साहब, और तमाम जो हैदराबाद के जितने भी रुकन हैं, मैं इनको अक़ीदत का सलाम पेश करता हूँ, उनके मोहब्बत को सलाम पेश करता हूँ। देखें, कोई प्रोग्राम ऑर्गेनाइज करना बड़ी बात है, तमाम चीज़ों का, मेहमानों का, हमारे ट्रेडिशन, हमारे सकाफ़त का तमाम ख्याल रखा जाता है, टाइम का ख्याल रखा जाता है। और हैदराबाद सिटी में इस तरह का मुनज़्ज़म अवाम तफ़हीम से पे मुबनी एक गैदरिंग रखी है और कामयाब प्रोग्राम कर दिखाया है, यकीनन ये मुबारक के मुस्तहक़ है। रही बात, इधर कुछ मुख्तसर खिताब करूँगा, कहने को तो बड़ा कुछ है, हमारे मरकज़ी क़यादीन भी बैठे हैं, कुछ सवालात हुए हैं, उसके जवाब तो मेरे चेयरमैन साहब और मरकज़ी जनरल सेक्रेटरी देंगे। लेकिन बात ये है कि हमने ये जो सिलसिला शुरू किया हुआ है, ये देखो असी काफ़िलो शुरू किया है, यकीन समझो असांजी पूरे पाकिस्तान में हिकिड़े नाव में जी जो हिकिड़ी फिज़ा क़ाइमु थी हुई, ऐं हर माण्हू पाण खे बेवस लाचार सम्झे पियो, ऐं जिते ख़िदमत करण बि ॾोह सम्झो वञे पियो, उते असीं कुझु दोस्तनि सोचियो त पंहिंजे क़ौम जी, पंहिंजे मारवाड़नि जी, पंहिंजे जहांगीरनि जी, पंहिंजे ॾोठीअरनि जी का मालिकी कजे, उनजे लाइ को किरदारु अदा करिजे। हुकम चयो त हुअं ई मुंहुं त हराम थिए, कुछ जे हथ कलाल, कुछ जे हथ कलाल, जेकॾहिं को ज़िंदगी गुज़ारे ईअं पंहिंजे लाइ कमाए बंगला मिल्कियतूं ठाहे वञे थो, त उहो ईअं ई आहे, हुअं ई मुंहुं त हराम थिए, कुछ जे हथ कलाल। कुछ जे हथ कलाल वारो फ़लसफ़ो इहो आहे त हिकिड़ो पंहिंजे कारण जीअणु आहे, ॿियो ॿिए जे कारण जीअणु आहे। जेकॾहिं तव्हां हिकिड़ी विख बि ख़ुलूस, प्यार ऐं हमदर्दीअ सां कंहिं मिसकीन जे लाइ खणो था, ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे, आबिद ज़ाहिद खां वधीक कमु आहे। सो पूरी सिंध में मुझो एक्सपीरियंस है तो पहिरियां मूंखे ज़ाती एक्सपीरियंस शेयर कयां थो त तमामु तारुफ़ कराइणो पवंदो HRUF जो।
साइंसी इंसानी हक़नि जी फलाण टीर मटीर इलाही सारा दोस्तनि जा क्वेश्चन थींदा हुया, पर तव्हां भेणुनि भाइरनि जी महिनत सचाई लगन ईमानदारी जिदोजहद किरदार ऐं उत्साह ॾींदड़ महिनत खे ॾिसी हाणे असीं हैरान आहियूं त कहिड़े दोस्त खे किथे एडजस्ट कयूं। हीअ असां सभिनी जी गॾियल कोशिशि आहे कि हिकिड़े ॾे क्रेडिट नथो वञे। यूनियन काउंसिल खां असांजे इज़त माब जनाब चेयरमैन साहब ताईं असांजे गॾियल कारकुननि जी जिदोजहद जो नतीजो आहे जो अॼु हेतिरियूं सारियूं भेनरियूं, जेकॾहिं का औरत दर जे चादर ऐं चौधवारी खां निकिरंदी हुई त उन ते सवे आङिरियूं खॼंदियूं हुयूं। अॼु हिननि असांजे ऑर्गेनाइज़ेशन जे अचण खां ॾिसो सखर खां, हैदराबाद खां, पाकिस्तान जे ॾूर कराची खां थी परवीन तारिक, हुनजो घर वारो वेठो आहे, किथे ईअं असांजे मुआशिरे में किथे इजाज़त हुई त हीअ औरतुनि जे लाइ आवाज़ु बुलंद करणु, मज़लूम जे लाइ आवाज़ु बुलंद थियणु, इहो सॼो क्रेडिट वञे थो पाकिस्तान ह्यूमन राइट यूनिटी फाउंडेशन खे वञे थो। मुंहिंजा साईं ॻाल्हाइण जे लाइ घणो कुझु आहे, मुंहिंजा भाइरो भेनरूं घणो कुझु ॻाल्हाइण जे लाइ आहे, पर असांजे मर्कज़ी क़यादत बि कान ऐं तमामु घणा महिमान बि आहिनि, उन्हनि खे इलाही सारो ॻाल्हाइणो आहे। पर असीं पंहिंजो थोरो मंशूर तव्हांखे ॿुधाईंदो वञां त असीं इंसानी ख़िदमत ते यकीन रखूं था, असां तइलीम जे वाधारे ते यकीन रखूं था ऐं असीं मिसकीन मुफ़लिस गरीब बेयारो मददगार जे ख़िदमत जे लाइ जेको अलम खणी निकिता आहियूं, इहो सिर्फ़ु सूबे सिंध ताईं न आहे रुकणो। इंशाअल्लाह सिंध जे कंप्लीट पोज़ीशन खां पोइ असीं जल्द पंजाब जे तरफ़ साईं जे मुशावरत सां कदम वधायूं पिया। इंशाअल्लाह इएं तव्हांखे पूरे पाकिस्तान में वञी ॾेखारींदासीं ऐं तव्हांजी मदद हूंदी, गॾु हूंदासीं असांजे। ऐं हिन मौक़े ते चेंबर साहब कॉमर्स जे तमामु दोस्तनि मेंबरनि खे मेंबरान को भी दिल के तहे दिल शुक्रगुजार हूँ, जिन्होंने हमको इतनी इज़्ज़त बख्शी, और हमारे जो DSP साहब बैठे हैं उनका भी शुक्रिया अदा करते हैं दिल के गहराइयों से, जो आप हमारे अपने गुनागुन मसरूफियात से चंद लम्हे हमारे को दिए। और तमाम तव्हां सभिनी जो शुक्रगुजार आहियां जो वक़्तु कढी आया। कुर्ब लख लाइक़